अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हां वली मोहम्मद जाड़ो नदरुज ता काजी अहमद खान साहिल लाको जे रिपोर्ट ते नाज़रीन काजी अहमद तालके जे NCHD उस्तादन पारां गुज़िरियल 7 महीननि जी रहियल पघारूं जारी न थियण ऐं रेगुलर न करण ख़िलाफ़ तालके काजी अहमद जे उस्तादन अब्दुल क़यूम सुमरो नूरली रिंद FT ग़ुलाम शबीर खोसो हाफ़िज़ मिठल दाहिर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं उन्हनि हुकूमत सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त गुज़िरियल केतिरे अरसे खां असां पंहिंजे स्कूलनि में रोज़ाने बुनियाद ते ईमानदारी सां ड्यूटी कयूं था पर असांखे पंहिंजी पघार वक़्त ते नथी ॾिनी वञे। गुज़िरियल 1/7/2021 खां असांखे CCI जे इजलास खां पोइ असांखे सूबे जे हवाले कयो वियो पर असांखे 7 महीना गुज़री चुका आहिनि पर असांखे अञा ताईं पघारूं जारी न कयूं वियूं आहिनि ऐं न रेगुलर कयो पियो वञे। असां वज़ीर सिंध वज़ीर तइलीम सिंध एजुकेशन सेक्रेटरी सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त महिरबानी करे जल्द खां जल्द असांजो रहियल पघारूं जारी करे असांखे रेगुलर कयो वञे।